लुकमान जी अदा तू सुभाणे निकिरी वन खैरियूं तरफ़ ऐं वञी खैरियूं खे चओ त जेकी जगह ॿुधाई तोखे उन्ही जगह ते पहुची वञा। ठीक है अदा, पर उन्हनि खे कहिड़ो टाइम ॾिजे? असां सुभाणे राति जो 12 बजे निकिरंदासीं ऐं खैरियूं खे चइजां त उन्ही जगह ते मौजूद हुजे। अदा खैरू खे 11 बजे टाइम ॾेई छॾिया? हाँ इहो ई टाइम ॾिजां, पर इहो ख्याल कजां त ॻोठ मां तुंहिंजी का जासूसी न करे। जेकॾहिं तोखे तिर जे तौर बि शक पए त को तुंहिंजी जासूसी करे थो त ख़बरदार खैरू तरफ़ तूं न वञजां ऐं उन्हनि जो शक ख़तम करण लाइ तूं शहर तरफ़ रवानो थी वञजां। अदा तव्हां असुल बेफ़िक्र रहो, जीअं तव्हां चओ था ईअं ई थींदो। हिन वक़्तु रईस जा सभु कुत्ता असांजे पोयां ताड़ में हूंदा, उन्हनि खे तरे जो बि शक न पए। अदा उन्हनि खे गुमराह करण लाइ पहिरियां मां निकिरां, हू मुंहिंजे पोयां ईंदा, पोइ अदो लुकमान निकिरी वेंदो। न कुर्बान न, उनजी का बि ज़रूरत न आहे, मां पाण उन्हनि खे मुंझाए खिसकी वेंदुसि। सुभाणे शाम जो जीअं निकिरे पहिरियां ई शहर हले वञजां, उन्ही खां पोइ ॻोठ अचिजां। जेकॾहिं हेॾे ईंदे तोखे काई ॾिसी वरितो त हिननि जो शक सिधो खैरू जे मथां वेंदो। खैरूअ ते शक कॾहिं बि कोन आणणु ॾींदुसि, तव्हां बेफ़िक्र थियो।